ते हलो मुझे बे कादर आया दुश्मनन का तारीफ कराइंदो मैं हाने के और तू आयो सैयदा जी फजीलत में छा है सैयदा जी फजीलत बुधाए बीबी उम्मुल मोमिनीन चेती मां उन सैयदा जी फजीलत छा पढ़ा जी फजीलत जे लाए कुरान कसीदा पढ़या है का फजीलत बुधायो तवज्जो बीबी उम्मुल मोमिनीन चेती मां उन बीबी जी फजीलत छा बुधाया जो मां बीबी जे घर वयम बाहे बरे पई हसनैन करीमैन जे लाए गिज़ा तैयार पई करे बर्तन बाहे जे आड़ा ते पयो हुयो बीबी हथ सां पई घुमाए बीबी हथ सां पई घुमाए चई मां इन गाल में हैरान थी वयम त असा साड़ी असा पचायूं हथ के ताव इंदो आ मां आयम मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजी पुछा कई मां अल्लाह जा नबी दस्यो त सयूं असा पचायूं हथ सड़न फातिमा पचाए हथ न सड़न मोहम्मद मुस्तफा उहो नबी ने को अल्लाह जी वही का बगैर कलाम न कंदो आ मुरसल आजम तो फरमाए आए उम्मुल मोमिनीन फातिमा तो जहड़ी ना है ये आम बीबी ना है ये फख्र मरियम बीबी आ ये आम बीबी ना है जंहिंजे लाइ कुरान में कसीदा लहन उनखे फातिमा चइबो हाणे छा चई त असांखे ताव आयो हुनखे न आयो अल्लाह जे नबी सबब छा है हथन के ताव छो न आयो मुरसल आजम मुस्कुराए चवनि था हीअ त फातिमा है अगर कोई फातिमा जी दिल में मोहब्बत रखे उन ते भी हितों जी ऐं हुतों जी बाहि हराम जंहिंजी दिल में मोहब्बत सैयदा हुजे जंहिंजे दिल में मोहब्बत अहल बैत हुजे पोइ उन्हनि खे हितों जो हुतों जो भो न थींदो आहे तवजो कजो हाणे हितां जो मिसाल छा आहे बाहि जो हाणे बाहि जो हाणे सैयदा जे मुहिब खे सैयदा जे अज़ादार खे बाहि न थी सारे हां हदीस ॿुधी जनाब सलमान साहिब ईमान त जंहिंजी दिल में मोहब्बत सैयदा हुजे उन ते हितों जी ऐं हुतों जी बाहि हराम सलमान साहिब ईमान बुद्धि बाहि बारी हाणे बाहि बारे करे न बाहि में हथ पियो विझे माण्हू चए सलमान ही छा थो करे माण्हू छा चवंदा सहाबी रसूल थी जादू थो करे सलमान चए थो मां इन अकुल जे अंधनि खे ॾसणु इहो थो चाहियां त नबी थो फरमाए जंहिंजी दिल में मोहब्बत सैयदा हुजे उन ते हितों जी ऐं हुतों जी बाहि हराम सलवात मोहम्मद अहले बैत मोहम्मद उन ते हितों जी ऐं हुतों जी बाहि हराम पोइ जंहिंजी दिल में मोहब्बत सैयदा हुजे न साइण जी मोहब्बत अथसि दिल में पोइ अगरि टांडनि जो मातम करे परेशान तूं न थी छो त हिन जी दिल में मोहब्बत फातिमा आहे माण्हू चवंदा आहिनि न साईं धमाको थींदो त बम फाटंदो फलाणी जाइ ते न वञ आज़ादारी ॾे न वञ धमाको थींदो मां चवां मौत खां उनखे ड्रियार जंहिंजो इमाम मुर्दा हुजे असांजो ज़िंदा हुआ इमाम असांजो ज़िंदा तवज्जो कजो इमाम असांजो असांखे ख़बर आहे न बाबा मजलिस हुसैन में ईंदासीं मजलिस सैयदा में ईंदासीं सलवात पढ़ो असांखे ख़बर आहे तव्हांखे ख़बर आहे मजलिस हुसैन में ईंदासीं मजलिस हुसैन में आयासीं ज़िक्र अहल बैत ॿुधोसीं मारिफत सां ज़िक्र अहल बैत अलैहिस्सलाम ॿुधोसीं न पोइ असांखे ख़बर आहे मौत जा भोव मौत जा दड़का ॿियनि खे ॾे मौत जा दड़का उन्हनि खे ॾे जंहिंजे इमाम ज़माना न हुजे असांजो इमाम हाज़िर आहे तवजो कजो इमाम ज़माना असांजी मुश्किलनि में मदद करे थो तवजो कजो हाणे मौत खां असांखे भउ न आहे इन जे करे त इहो कानून अहल बैत असांखे ॾिनो आहे मजलिस हुसैन में हुयासीं मजलिस हुसैन में ईंदासीं ज़िक्र अहल बैत ॿुधंदासीं घर वेंदासीं ज़िंदा हूंदासीं नजफ में अली मुर्तज़ा जी ज़ियारत कंदासीं अगर
त का अहिड़ी क़ौम पैदा ई कोन थी आहे जेका मरण खां अॻे कफ़न आणे। असां त करबला खां कफ़न आणे ॿुधाईंदा आहियूं, असां मौत खां ॾुजंदा ई न आहियूं। तवजो आहे जाने सलवात पढ़ो मोहम्मद वाले बैत मोहम्मद, यानी मौत खां डप छाजो। तवजो आहे जाने आयतुल्लाह अल उज़्मा तकिए बहजत साईं जन चवनि था कोई पुछा करे न मजलिस हुसैन जे लाइ त काॾे थो वञे त हुनखे चइजां करबला थो वञा। काॾे थो वञा? करबला। साईं करबला छो जो रोज़ो आहे मौला जी क़बर आहे। साईं जन चवनि था फ़र्क़ु एतिरो आहे, फ़र्क़ु एतिरो आहे हितों खां हुते तूं वेंदो आहे हुसैन जी ज़ियारत ते, मजलिस हुसैन उहा आहे जिथे सभु जा सभु आइमा मजलिस इमाम हुसैन जी मजलिस में अहल बैत अलैहिस्सलाम ईंदा आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी मजलिस का आम मजलिस न आहे, ये मजलिस उहा जाइ आहे जिथे मोमिननि जी दुआऊं क़बूल थींदियूं। हिकिड़ो दफ़ो हिननि सां तवसुल करे त ॾिस, ही एॾा करीम आहिनि, एॾा करीम आहिनि, एॾा करीम आहिनि। अगरि हिननि जे दरवाज़े ते को गुनाहगार अचे त उनखे हुर बणाए छॾींदा आहिनि। अगरि हिननि जे दरवाज़े ते कोई अचे गुनाहगार, उनखे हुर बणाईंदा आहिनि।